ठटे जे मकली थाणे जे क़तल थी वियल मुंशी गुलाम रसूल जाकरो जो क़तल केस SHO बदरुद्दीन बुर्डो जी फरियाद ते सरकारी मदियत हेठि मकली थाणे ते दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त ॿिए पासे SSP ठटो डॉक्टर इमरान खान पारां तश्कील ॾिनल ख़ुसूसी टीम राति देर सां कंहिं जाइ ते कार्रवाई करे केस जे मुख्य जवाबदार खे मुज़लिम सिकंदर जकरो खे गिरफ़्तार करे वटाईंसि। मक़तूल एहलकार जी मोबाइल फ़ोन ऐं संदसि पर्स बरामद करे खेसि नामालूम जाइ ते मुंतक़िल करे छॾियो आहे, जॾहिं त कार्रवाई कंदड़ ख़ुसूसी टीम में DSP जमा ख़ान, CIA सईद अहमद रिंद, SHO मकली बदरुद्दीन बुर्डो ऐं शामिल आहिनि। जश्न आज़ादी जे पुरमसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 030831612828। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।